नाज़रीन, ठट्टे में नौजवान पारां एकता दिहाड़े के हवाले से रैली कढी हुई। तफ़सील ॾिसूं था, महबूब बिरोही की रिपोर्ट है। दिसंबर ते सजी सिंध में सकाफती सरगर्मियों जिते उरूज माने वरतियों आहिनि, उते सजी सिंध जियां ठट्टे में भी सरगर्मियों उरूज माने वरतियों आहिनि। 6 दिसंबर के भरपूर नमूने से एकता दिहाड़े के भरपूर नमूने से मिलाइण लाइ सजी सिंध जियां ठट्टो भी तैयारियुनि में मशगूल आहे। छो त ॻाल्हि ॿोल करियूं था जी सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियतनि सां त हू मच कचहरी में शिरकत करे एकता दिहाड़े के हवाले सां हू कहिड़ा जेके उन जो पैगाम आहे ऐं हू कहिड़ियूं तैयारियूं पिया कनि। सिंधी माण्हू पंहिंजी तहज़ीब पंहिंजे कल्चर जे लाइ जेको आहे उनखे प्रोमोट करण जे लाइ घर घर शहर शहर ॻोठ ॻोठ ताईं इहो पैगाम वञे थो। त आउं सम्झां थो त इन जो जेको क्रेडिट आहे उहो केटीएन खे बि वञे थो, जिन्हनि सिंध मुंहिंजी जिंद आहे जे टाइटल हेठि सॼी सिंध खे गॾु कयो आहे। आउं सम्झां थो अॼु उहो जेको वणु जेको केटीएन 2010 में लॻायो उहो वधी वणु थियो आहे। अॼु सॼी सिंध जेका झरके पई, सॼी सिंध जेका महके पई, सॼी सिंध जेका सकाफ़ती रंगनि में रंगजी वई आहे। आउं सम्झां थो त इहो सॼो क्रेडिट जेको आहे सो केटीएन खे वञे थो। शाइरी के में नवाण अची वई आहे, क़ौमी शाइरी सकाफ़ती शाइरी थी रही आहे सिंध में। कल्चरियूं मोटी आयूं आहिनि, मेला मोटी आया आहिनि। ही सिंधी माण्हुनि जी क़ौमी ईद आहे, क़ौमी मेलो आहे, जंहिंमें असां सभु पाण में गॾिजूं पिया, इतिहाद ऐं ॿधी तरफ़ वञूं पिया। इन्हनि सभिनी शयुनि खे, कपिड़े खे, सिंध जे अजरक खे वरी सनत खे हथी मिली आहे, माण्हू रोज़गार सां लॻा आहिनि। सभु चवनि था असां 6 तारीख़ असांजी ईद आहे, असांजी सकाफ़ती ईद आहे, जीअं असीं दुनिया खे ॿुधाए सघूं त असां सिंधी क़ौम आहियूं। असां न ॿेट जा वारस आहियूं, असां न खेटनि जा वारस आहियूं, असां न कराची जा वारस आहियूं, असां न सिंधी ॿोली जा वारस आहियूं। असां हर माज़ ते असीं 6 दिसंबर ते सभु गॾु थी ऐं पूरे सिंध में पाकिस्तान में जिते बि सिंधी रहनि था दुनिया में, उहे सभु पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में गॾु थी दुनिया वारनि खे सभु ॿुधाईंदा त असांजी सिंध जा जेके असीं सभु मुतहद आहियूं, असांजी सकाफ़त आहे, असांजी सुञाणप आहे, असांजी ॿोली आहे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, केटीएन न्यूज़, बगाड़ मोरी, ठट्टो।